अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं मुदस्सिर नज़र बलोच। इबरत टेलीविज़न जी एशिया कप जे हवाले सां ख़ुसूसी नशरियात में तव्हांखे अपडेट ॾींदो हलां त अॼु ग्रुप स्टेज ते ग्रुप बी जे ॿिनि टीमनि अफ़गानिस्तान ऐं बांग्लादेश जो मुक़ाबिलो थियो। कज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में मुक़ाबिलो थियो, जंहिंमें बांग्लादेश जी टीम पहिरीं बैटिंग कंदे 5 विकेटनि जे नुक़सान ते 334 स्कोर कयो, जंहिंमें मेहदी हसन 112 ऐं शंतू 104 रन्सनि जी शानदार इनिंग खेॾी। मुजीबुर रहमान ऐं गुलबदन नायब जे हिसे में हिकु हिकु विकेट आई। जवाब में अफ़गानिस्तान जी टीम 245 रन्सनि ते ऑल आउट थी वई। इब्राहिम ज़रदान 75 रन्सूं ठाहे टॉप स्कोर रहियो, जॾहिं त बांग्लादेश जे तरफ़ां तस्कीन अहमद 4 शिकार कया। अफ़गानिस्तान जी टीम 245 रन्सनि ते ऑल आउट थी वई, जंहिं हिसाब सां बांग्लादेश जी टीम 89 रन्सनि तां कामयाबी हासिलु कई। मेहदी हसन खे बहितरीन परफॉर्मेंस ते मैन ऑफ द मैच करार ॾिनो वियो। हाणे जेकॾहिं ग्रुप स्टेज जी ॻाल्हि करियूं त बांग्लादेश 2 मैचनि मां हिकु मैच खटी आहे, जॾहिं त हिकु में हुनखे श्रीलंका खां शिकस्त मिली आहे। वरी जेकॾहिं श्रीलंका जी ॻाल्हि कयूं त श्रीलंका जी टीम पंहिंजी पहिरीं मैच में बांग्लादेश खे शिकस्त ॾिनी। हाणे ग्रुप स्टेज मां टॉप 4 में पहुचण लाइ बांग्लादेश जी राह हमवार आहे ऐं श्रीलंका जी बि राह हमवार आहे। पर जेकॾहिं अफ़गानिस्तान खे पंहिंजो पहुचणो आहे टॉप 4 में, त टॉप 4 लाइ अफ़गानिस्तान खे वॾे मार्जिन तां श्रीलंका खे शिकस्त ॾियणी पवंदी, जेको ज़ाहिरी तौरु नामुमकिन नज़र पियो अचे। पर क्रिकेट में कुझु बि थी सघे थो। अफ़गानिस्तान जी टीम बाउंस बैक करे सघे थी ऐं श्रीलंका खे माज़ी में हू हाराए बि चुकी आहे पंहिंजो वर्ल्ड कप जे क्वालिफायर राउंड में। उनजे करे पॉसिबल आहे त हू वरी बि शिकस्त ॾेई सघे थी श्रीलंका जी टीम खे। बहरहाल श्रीलंका जी टीम हींअर मज़बूत हरीफ़ आहे, छो जो जंहिं हिसाब सां उन्हनि बांग्लादेश खे नॉकआउट कयो पहिरें मैच में, त उन हिसाब सां पॉसिबल आहे त श्रीलंका जी टीम बहितर परफॉर्म करे। पर अफ़गानिस्तान जी टीम बि बाउंस बैक करण जी पोज़ीशन में आहे। ज़ाहिरी तौर ते त ॿई टीमूं पंहिंजो श्रीलंका ऐं बांग्लादेश फेवरेट आहिनि पंहिंजो टॉप 4 में पहुचण लाइ। पर अफ़गानिस्तान जी टीम बि मुंहिंजे हिसाब सां सरप्राइज़ ॾेई सघे थी, छाकाणि त पंहिंजो अफ़गानिस्तान वटि हिकु सुठो कॉम्बिनेशन मौजूदु आहे। बहरहाल ॾिसूं था अॻिते इहा पोज़ीशन किथे थी बीहे, पर असांजी ख़्वाहिश आहे त हिकिड़ो सुठो मुक़ाबिलो श्रीलंका ऐं अफ़गानिस्तान जी टीमनि विच में बि ॾिसण लाइ मिले, ऐं जेको हर क्रिकेट शाइकीन चाहींदो आहे त हिकिड़ो सुठो मुक़ाबिलो ॾिसण लाइ मिले। अॼु जंहिं हिसाब सां अफ़गानिस्तान जी टीम थोरो फाइट बैक कई, पर उन्हनि जी बैटिंग लाइन उन्हनि जो साथ न ॾिनो, ऐं जंहिं हिसाब सां उन्हनि जी बॉलिंग लाइन आहे, उन्हनि जी बॉलिंग लाइन एॾो वॾो स्कोर करणु बांग्लादेश खे ॾिनो, जंहिंमां इहा ज़ाहिरी तौरु लॻे पियो त पंहिंजो अफ़गानिस्तान जे खेमे में कुझु न कुझु प्रॉब्लम्स आहिनि जिन जे करे हू बहितर परफॉर्म न पिया करे सघनि। अॻिते हली ॾिसूं अफ़गानिस्तान कहिड़े रीति पंहिंजो वापसी करे थी इन ग्रुप स्टेज ते, ऐं छा हू टॉप 4 में पहुचे थी या न, उहो हाणे अॻिते हली ॾिसंदासीं। तेसिताईं असांखे इजाज़त ॾिना, वरी नए मैच में नए तजिए सां पेश थींदासीं। तेसिताईं असांखे इजाज़त ॾिना। अल्लाह हाफ़िज़। मुदस्सिर नज़र बलोच, इबरत टीवी, हैदराबाद।